के इहा तौफ़ीक़ अल्लाह ताला बख्शी जो तव्हां असां हिन महफ़िल में हाज़िर थियासीं। अज़ीज़ो दोस्तो, अॼु जो हीउ प्रोग्राम जंहिं रूहानी शख़्सियत के हवाले सां जंहिंजे ईसाले सवाब के हवाले सां मुनक़िद कयो वियो आहे, उहे ज़ाहिरी तौर ते त हिन अज़ जा वालिद ऐं रूहानी तरह सां भी मुंहिंजा रहबर ऐं रहनुमा रहिया। ऐं अज़ीज़ो दोस्तो, हिन इलाइक़े वारा शहर नवाबशाह में संदन जी घणियूं ख़िदमात रहियूं। तमाम दोस्तों के सामूं हितां स्टेज तां जिन दोस्तन गुफ्तगू फरमाई, यकीनन असां खां वधीक साईं मोहम्मद हसन उठो रहमतुल्लाह अलैह जिनकी सोहबत इन दोस्तन के हासिल थी। मौलाना याद अली चन्ना साहब जन या डॉक्टर गुलाम यासीन साहब जन या ॿिया काफ़ी अड़ा दोस्तन, ज़रीफ़ खान ऐं ॿिया काफ़ी अड़ा दोस्त जिनके 40-40 साल उनकी सोहबत हासिल थी ऐं जो सोहबत में रहा। अज़ीज़ो दोस्तों, तव्हां सां ॾिठो त पाण सॼी ज़िंदगी पंहिंजे पीरान किबार के तरीक़े के मुताबिक़ उन्हनि जो ॾसियल पैगाम तव्हां असांखे ॿुधाईंदा रहिया। कॾहिं को उन पैगाम में, उन हक़ीक़त में को पंहिंजे रंग विझण की कोशिश न कयूं। अजीब अज़ीज़ो दोस्तो, तव्हां असां सभिनी जे लाइ इहा शइ ज़रूरी आहे त असां सभु उन्हनि जा ई सोहबत याफ़्ता आहियूं। शहर नवाबशाह के अंदर या गिरदो नवाब में जेकी तबलीग जो सिलसिलो या जेके खुलफा इकराम हिन वक्त मौजूद आहिनि, तकरीबन उन्हनि जो ताल्लुक़ हर साईं ख़लीफ़ा मौलाना मोहम्मद हसन उठो रहमतुल्लाह अलैह जन सां ई आहे। ऐं तव्हां असां जेके बि उन्हनि जी सोहबत में रहियासीं या उन सां ताल्लुक़ में रहियासीं, त तव्हां असांजे लाइ बि इहा शइ ज़रूरी आहे त असां उन्हनि वारो तरीक़ो अख़्तियार कयूं। तव्हां दोस्तन जूं महिरबानियूं लख कुर्ब तव्हांजा जो तव्हां असां जे हिन सॾ ते, तव्हां असांजे हिन दावत ते हिते पंहिंजो वक़्तु क़ीमती सर्फ करे हिते तव्हां आयो। तव्हां दोस्तन जूं महिरबानियूं, तव्हांजो मोहबतूं आहिनि जो तव्हां परे परे खां काफ़ी दूर दराज खां दोस्त, शहदादपुर जा दोस्त मूंखे हिते नज़र आया ऐं सकरन खां दौड़ खां काफ़ी ॿियनि शहरनि खां दोस्त हिते पहुता। तव्हां दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। तव्हां असांजी दावत ते, असांजे अर्ज़ ते तव्हां हिते असां वटि हाज़िर थियो। दिलि खे ॾाढी ख़ुशी महसूस थी ऐं यकीनन हिन जी इहा कोशिशि हूंदी आहे त बाबा साईं जा जेके पुराणा दोस्त कोशिशि कंदो आहियां त उन्हनि सां वञी मिलां ऐं कुझु वक़्तु उन सां गुफ़्तगू, उन सां कचहरी कजे। ऐं यकीनन ईअं करण सां मूंखे दिली तौर ते को इत्मीनान ऐं सुकून मुयसरु थींदो आहे। ऐं उन्हनि दोस्तनि जूं महिरबानियूं आहिनि जेके इज़त ॾियनि था या उन्हनि जी महिरबानी आहे, उनजी नवाज़िश आहे। दोस्तो, हिन प्रोग्रामनि जो को बि ॿियो मक़सदु कोन्हे। हिन प्रोग्रामनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको मक़सदु आहे उहो इहो आहे त तव्हां असां अल्लाह तबारक व तआला जी मोहबत ऐं मारिफत खे हासिलु करे सघूं। अल्लाह वारनि जो ॾसियल जेको रस्तो आहे उन ते हलण जी कोशिशि कयूं ऐं उन पैगाम के पाण अमल भी कयूं ऐं उनखे आम भी कयूं। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला तव्हां असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए।